शिकारपुर जी ये शानदार माड़ी जैसे शिकारपुर में खोसन जी माड़ी चयो वञे थो, अंग्रेज़ी में मेंशन चई सघूं था। मोहम्मद सिद्दीक खोसो साहब जंहिंजी माड़ी आहे, हिन जूं ॿधियर आहिनि डॉक्टर अनीला ऐं डॉक्टर नायला। शिकारपुर ज़िले जे 1203 इमारतुनि मां हीअ पिणु हेरिटेज आहे। हिन माड़ीअ में लकड़ी जो शानदार कमु थियल आहे, साग जूं दरियूं, दर, बालकोनियूं ऐं घणो कुझु। 1930 जी हिन जाइ में गीज़र बि लॻियल हो, जंहिं ते मैडम ॻाल्हाईंदे चयो 3 कादर किचन आहे ऐं हिन में मथे छित में हिकिड़ो जंशीर सां हिकिड़ो वॾो ड्रम हुयो। हा तव्हां ड्रम लॻल हो हिते, असां पाण बि ॾिठो किथे ड्रम हिते हुयो हिन छित जे बिल्कुलु सेंटर ते। अच्छा, अञा उते उहो हुक जो हिकिड़ो अथव, इहो हिते हिते थींदो। हिते हिकिड़ी स्टूल टाइप हुई टेबल, जिते उहो ड्रम रखियल हूंदो ऐं उन ते सिगरी बि हूंदी हुई इनबिल्ट। ऐं जेका गीज़र जो कमु कंदी ऐं हिन सॼे घर में डबल लाइन उन ज़माने में हुई, जेका असां हाणे था करायूं त भई गीज़र अची विया आहिनि त डबल लाइन करायो, पर असांखे डबल लाइन कराइण जी ज़रूरत न थी, जस्ट बिकॉज़ की उन ज़माने जो हिन में इहो। हिन शानदार इमारत जी इहा शानदार ॾाकण आहे, जंहिंमें पिणु काठ जो इस्तेमालु थियल आहे। कंहिं दौर में हीअ माड़ी 5 माड़ हुई। सिक्योरिटी रीज़न्स अॻे त बसि अॻे भित इहा हूंदी जंहिंमें हीअ मार्क आहे, ॾिसो था उहो। हा, अॻे भित इहा हुई। अच्छा, हीअ हेठि जेको आहे स्विमिंग पूल आहे। हा, इहो स्विमिंग पूल आहे। वाह, एॾो शानदार मंज़र आयो आहे। हा, ऐं हीअ ख़बर अथव जेको सिजु लहे थो हेॾां, उहो त अञा हलो था। इन ॻाल्हि खे दाद ॾियणो पवे थो त डॉक्टर नायला खोसो हिन जाइ खे तमामु सुहिणे तरीक़े सां मेंटेन कयो आहे ऐं हुनजी यादगिरियुनि खे डॉक्टर अनीला असां सां अनपैक करे पंहिंजे ज़ोक़ जो, पंहिंजे नंढपण जो, पंहिंजे यादुनि जो हिकिड़ो अहिड़ो भंडार खोलियो आहे, जंहिंमें असीं वॾा हॉल ॾिसूं था, हीअ गैलरीज़ ॾिसूं था, हीअ लकड़ीअ जो कमु ॾिसूं था, हीअ शानदार इमारत जंहिंमें स्विमिंग पूल बि हुयो। अहिड़ियूं इमारतूं हाणे शिकारपुर में किथे? ही वॾा वॾा हॉल जिनमें साग जा दर ऐं दरियूं ऐं उन खां अलावा छितियूं, उन में बेल्जियम जा गार्डर ऐं एॾा कुशादा जो माण्हू ॾिसी हैरान थी वञे थो। शिकारपुर शानदार शहर आहे। हीअ पुराणा बटण बि उन में लॻल आहिनि ऐं शिकारपुर जी शानदार जाइ खोसनि जी जाइ आहे। ऐं हिते न रुॻो हीअ जाइ तारीख़ी आहे, पर माण्हू बि तारीख़ी आहे। सो ही मैडम सां ॻाल्हायूं था, हिनजे वालिद साहब खे कीअं आर्मी खयों पए ऐं कीअं मैडम हुनखे धिको ॾिनो। मैडम थोरो ॿुधाइजो। 1981 में राति सुबुह जा 4 साढा 4 थिया, आर्मी रेड कयो। असांजे हेठि मेन दरवाज़ो आहे, हिनखे भञनि पिया। बाबा जन त सुता पिया, नयो नयो उन्हनि खे कार्डियक प्रॉब्लम बि थियो भुटे साहिब जी शहादत खां बाद बाबा खे। पोइ हीअ असांजी जो वॉर्ड उन ज़माने में तमामु हेतिरी हुई। ओके, पोइ बसि उहा हिकिड़ी मूंखे पंहिंजी शार्पनेस कमु अची वई ऐं मां बाबा जी राइटिंग टेबल जी चेयर खणी बाबा खे भरिसां महरनि जो घरु हो, उन्हनि खे मां रिक्वेस्ट कई उन्हनि जी माईअ खे, छाकाणि जो सीटियूं पियूं वॼनि त सभु उथी खड़ा थिया, सर्दियूं हुयूं। पोइ मां पंहिंजे बाबा खे हिते उन कुर्सीअ ते बीहारियां, बाबा खे चयो त यू जस्ट धिको ॾिनोसि तव्हां बाबा खे धिको ॾिनो। स्किप करण जे लाइ। उतां पोइ उन्हनि जी एक्ज़ाइल वारो इहो दौर कहिड़ो? 81 जो। ऐं सेल्फ एक्ज़ाइल केतिरो रहिया? ऑलमोस्ट मां सम्झां थी त 5 to 6 years। बाबा जो नालो बि ॿुधाए। मोहम्मद सिद्दीक खोसो। सॼी शिकारपुर हुनखे सुञाणे। हा, सॼी। ऐं स्पेशली पीपल्स पार्टी जो हिकिड़ो ख़ासि दौर हुयो बिल्कुलु ऐं ज़ोर हुयो हुननि ते घणो। बिल्कुलु। मोहम्मद सिद्दीक खोसो जे इन्हनि ॿिनि न्याणियुनि डॉक्टर नायला ऐं डॉक्टर अनीला खे जस हुजे, जिन हिन जाइ खे सुहिणे तरीक़े सां मेंटेन कयो आहे। ऐं मोहम्मद सिद्दीक खोसो शिकारपुर में पीपल्स पार्टी जो फाउंडर मेंबर हो, जीअं काज़ी अब्दुल कादिर। उन ते आर्मी जा रेड्स बि। असांजे घर जे आॾो इहा हिकिड़ी डथल कची मस्जिद हुई, पुराणी, सदियूं पुराणी, जंहिंमें 2 खजीअ जा वण हूंदा हुआ ऐं ॿार कॾहिं अंदरि घिरी वेंदा हुआ ऐं हुन में खेॾंदा हुआ। ऐं हीअ असांजे पाड़े में असांजे बाबा जो तमामु सुठो दोस्त हो, चाचा मौला बख्श मेमन, उनखे मुंहिंजी अमीअ जन ही जाइ वठराए ॾिनी। हीअ हिंदुनि जी जाइ हुई, हुन में दादा हर बख्श राय रहंदो हो, तमामु बहितरीनु माण्हू हो, वॾो अनाज जो वापारी हो ऐं उनजी फैमिली रहंदी। पोइ अर्ली 80s में उहे शिफ्ट थिया इंडिया, त पोइ अमीअ खे उन्हनि चयो, पोइ ऐं चाचा मौला बख्श अमीअ खे चयो त अॼु असांखे इहो खपे। पोइ उन्हनि ॾाराए उहो एक्चुअल जेका हुई माड़ी, ऐं पोइ हिननि पंहिंजो इहो नयो घरु हिते ठारायो।
त हिन लाइन में सभु हिंदू हुआ, सभु ईंदो आहे, हाणे त हिकिड़ो बि ईंदो कोन्हे महाजन। पर पोइ उहे सभु हलिया विया। अच्छा मैम इहो ॿुधाए सघो था माइग्रेशन कहिड़े सन में थी आहे, घणी? मेजॉरिटी 81 में 81 में थी आहे असांजे साम्हूं, माना 80s में। हा, जॾहिं मुहाजिरनि हिंदू मुहाजिरनि जा झगड़ा बि थिया ॾाढा ऐं मारनि पिया रुथलेसली, त पोइ हितां मुहाजिर बि लॾे विया ऐं हिंदू बि घणे भाङे हिननि जिते खे ख़ाली करे विया। हाणे कुंड में हिकिड़ी आहे मासी सुशीला जो घर, हुनजो पुटु मांधे जो नंढड़ो सो दुकानु आहे, इहो हुनजो पीए जो पकोड़ा हिते सेल कंदो हुओ, नंढो दुकानु हूंदो हुअसि, त असां बि ॿार वेंदा हुआसीं हुन वटि, त उहो हिकिड़ो आहे, बाक़ी सभु हलिया विया। अच्छा घणे भाङे नाहे रहियो, पर मतिलबु बहरहाल तॾहिं बि हिनखे काफ़ी वेल। अच्छा मैम ही घणा माड़ हुयो? ही 5 माड़ हिन समेत। हिन समेत? हा, हिन जे मथां बि हुयो? न, अच्छा हेसि ताईं। ओके, हिकु जे ते बीठा आहियूं, हिकु जंहिंमें असां हुयासीं, हिकु जंहिंमें तव्हां वेठो, सही, वरी बेसमेंट, माना बेसमेंट समेत। ठीकु है, ठीकु। काफ़ी स्ट्रक्चर डैमेज थी वियो आहे। हीअ भित न ही, ही त उहा ड्राही वई आहे, अहिड़ी भित हुई, हीअ हाणे कंस्ट्रक्शन नाइला जन कराई आहे। ऐं असांजो पिकनिक स्पॉट हूंदो हो, असां सभु कज़िन्स क्राइम पार्टनर हिन में जेको आहे असां वॾियूं क्राइम्स कंदा हुआसीं, बंकिंग कंदा हुआसीं ऐं ॾाढो। अच्छा, ही मुंहिंजे लाइ दरियूं हूंदियूं, ॾाढियूं ख़ूबसूरत दरियूं हुयूं। पठाणनि जा वार ईंदा, पोइ गुलेलनि सां कबूतरनि खे हिट कंदा हुआ। अच्छा, पोइ मुंहिंजे दिलि ॾाढो हूंदो हो नरम। पोइ मां ईंदी हुयमि त ॿिलियूं खाई वेंदियूं कबूतरनि खे, पोइ मां उन्हनि जे लाइ उन ज़माने में जेका बि हूंदी हुई काई एंटीसेप्टिक क्रीम, उहा उनखे मां ॾाढियूं पटियूं ॿधी कबूतरनि जे टंगुनि खे, या जिते हुननि जूं गोलियूं कढी, उनखे मां हिननि दरियुनि में रखंदी हुयमि। ही दरी? हा, ही दरी ॾाढी मुंहिंजे लाइ यादगारु आहे। वाह। हा, बारिशूं पवंदियूं त हिते असां वेहंदा हुआसीं, ॾाढी कुर्सियूं रखी ऐं हेठां हलवा ऐं कीमे जूं टिकियूं तरजी। शिकारपुर में न हूंदो, ही तव्हां पेरिस में ई वेठा आहियो। हा, पेरिस में वेठा हुआसीं। हाणे त हीअ बॉल न ही, छोर टपिया त पोइ तंहिंजे करे। अच्छा, ही गमला इनबिल्ट आहिनि? पूरा गमला हुआ, हिननि में ॾाढा ख़ूबसूरत प्लांट्स हूंदा हुआ। हिन हर ते गमलो हो, हीउ जेको आहे न, हीउ जेको हिकिड़ो हिकिड़ो तव्हांखे पिलर नज़र थो अचे न, हर पिलर ते गमलो हो, हर उन ताईं अथव, उहो ॾिसो एक्चुअल हुआ भित। सही ॻाल्हि अथव। हा, 2012 में शिकारपुर जी 1203 इमारतुनि खे हेरिटेज करार ॾिनो वियो, जिन मां हीअ इमारत बि आहे। 1203 इमारतुनि ते ज़िले में गौर करे असांखे त ईअं थो लॻे सॼो शहर, सॼो ज़िलो जहिड़ो की म्यूज़ियम हुजे। उमेद आहे दोस्तनि खे असांजी इहा कोशिशि पसंदि ईंदी ऐं पंहिंजे शहर जी मालिकी कयो, उनजी केयर कयो ऐं पंहिंजे हेरिटेज ते ध्यानु ॾियो, त हीउ शहर वाकई कंहिं दौर में जहिड़ो की पेरिस हुयो।